साईं सुर आसा जो बैत पढ़ण हूंदासीं। लतीफ़ साईं फरमायो, अख उल्टी धार वां उल्टो आमसी, लहवारो लोक वहे तूं ऊंचो वह ओभार, मंझां नोच निहार पुर पुठीरो पिरीअ ॾे। लतीफ़ साईं हिकु समाजी ऐं नफ़्सियाती माहिर जे हैसियत में माण्हुनि जी घणाई ऐं अंबो जी छिड़वाॻीअ खे बुरो थो सम्झे, उनजे बजाए फ़र्द जे इख़्तिलाफ़ी किरदार खे अहमियत ॾींदे फ़रमाइनि था त तोखे उहो कुझु करणु घुरिजे जेको आम माण्हू नथो करे। क़ुरान करीम जी सूरह फुरक़ान जी आयत नंबर 44 में चयो वियो, अलाह पाक तरफ़ां, आहे पैगंबर तूं ईअं थो सम्झी छा त हिननि मां घणा तुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधनि ई सम्झनि था? न, बिल्कुलु न, हू रुॻो जानवर ई वांगुरु भटकियल आहिनि, जानवरनि वांगुरु ई भटकियल आहिनि। ऐं सूरह हूद में अलाह पैगंबर जी सदाकत जो बयानु फ़रमाईंदे चयो, उहो तुंहिंजे परवरदिगार जे तरफ़ां हक़ आहे, मगर 8 माण्हू उन ते ईमान नथा आणीनि। साबित थियो त अक़लियत पसंदि घणाई न आहे, थोरा ई वारा अकुलमंद हूंदा आहिनि। छो जो अलाह उन्हनि खे जानवरनि सां भेट थो ॾिए, अक्सरियत वारनि खे। ऐं यादि रखणु घुरिजे त पाणी हमेशह मथां ई खां हेठां ई ॾे वेंदो आहे। अहिड़ी तरह जेके मुआशिरा पाणीअ जे रेले वांगुरु वहणु लॻंदा आहिनि, उहे पंहिंजी बका विञाए वेठा हूंदा आहिनि। अख उल्टी धार जो मतिलबु इख़्तिलाफ़ी ॾहाप खे सम्झणु आहे, ऐं इख़्तिलाफ़ जी माना टिकाउ या इनकार बिल्कुलु न आहे। इख़्तिलाफ़ ज़िंदगी जो परतबो आहे। इहा हिकु साइंस आहे त हिकु मौजूदु शइ जे मुक़ाबले में का बहितर शइ आणिजे। ऐं लतीफ़ चवे थो, अखि उबती रख उन सोच खां जेका पस्तीअ ॾे वञे पई, कुझु नई सोच पैदा कर पाण में। क़ुरान पाक जी सूरह रहमान जी आयत नंबर 29 में फरमायल आहे, जेके बि आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि से पंहिंजे घुर्जनि लाइ संदुसि यानी अल्लाह पाक जा मोहताज आहिनि, ऐं हू अल्लाह हर रोज़ु पंहिंजो शान ॾेखारे थो, नऊं शान थो ॾेखारे। वऊं उल्टो आमसें, हिते गौर करणु घुरिजे त लतीफ़ साईं चयो हिकु हंध ते त पाए तेॾां पग नाहे जेॾां निझरो, यानी ओॾां कदम वधाए जेॾां आसरो ई न हुजे, माना कई का नई राह वठ। ऐं इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैहि जिन फरमायो त जंहिं शख़्स जा 2 ॾींहं काल्ह ऐं अॼु हिकु जहिड़ा गुज़रिया, उहो नुक़सान में आहे। हिन मां साबित थिए थो त इंसान ऐं तब्दीली लाज़िम मलज़ूम आहिनि। हिन बैत जी ॿी सिट में पाण हिदायत था कनि त लहवारो लोक वहे तूं ऊंचो वह ओभार, जे लोक जहालत जे पस्तीअ ॾांहुं पियो वञे त तूं उन्हनि जे ख़िलाफ़ु हल, इख़्तिलाफ़ रख उन्हनि सां। ऐं आख़िरी सिट, मंझां नोच निहार पुर पुठीरो पिरीअ ॾे, माननि वांगुरु न ॾिस, पंहिंजी वजदानी नज़र इस्तेमालु कर ऐं लोक खे पुठीरो थी नऊं ॻोल्हण लाइ अॻिते वध। छो त पिरीं या कंहिं बि अहम मक़सद खे हासिलु करण लाइ पीड़ाइण मां त गुज़रणो ई पवंदो आहे। जे लतीफ़